जाती पेट्रोल की कीमत में वाद सबब शहरी परेशान हली जो कार थी विया। शहरनि जूं मीडिया दाऊं शहरनि जो चवणु हो त तब्दीली सरकार महांगाई जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। हुकूमत नए साल जो अवाम खे तोहफ़ो पेट्रोल की कीमत में 25 पैसा घटिताई खां पोइ 2 रुपया 25 पैसनि जी वाध करे छॾी आहे। हिननि चयो त ग़रीब अवाम जे चेल चिॿी करे छॾी। नए साल की खुशी में पेट्रोल घटि करण बदिरां महांगो कयो वियो आहे। हिननि चयो त पेट्रोल जे करे ॿियनि आम वापसी जे शयुनि में बि वाध थी। हिननि चयो त विफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त पेट्रोल जे अघनि में वाध वारी जारी कयल नोटिफिकेशन वापसि वठी पेट्रोल की क़ीमतनि में घटिताई करे अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। रिपोर्ट सागर हनीफ थईम जाती।